घोटकी में इंडस लॉयर पैनल वकला बिरादरी पारां हैदराबाद सिविल अस्पताल ते पुलिस चढ़ाई करे मोरो साने जी शहीद इरफान लगारी जो लाश ज़बरदस्ती खंबे गुम करण ऐं वकीलनि क़ौमी कारकुननि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻवानी एडवोकेट शाहनवाज़ वसीर, लाल बख्श भुट्टो, प्रदीप कुमार, जावेद अहमद मेहर, फ़कीर मोहम्मद टांवरी, एडवोकेट राव आबिद, मोहम्मद इस्माइल मेहर, राव आसिफ, अब्दुल हफ़ीज़ मीरानी, राना मुमताज़, गुलाम नबी वसीर, अब्दुल रज़ाक चाचड़ ॿियनि कई। इन मौक़े ते एहतजाज खे ख़िताब कंदे एडवोकेट शाहनवाज़ वसीर ऐं ॿियनि चयो त हैदराबाद पुलिस पारां शहीद इरफान लगारी जी लाश खे खंबे गुम करण ऐं वकीलनि जी सियासी कारकुननि जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सिंध में जमहूरियत जे नाले ते आमरीयत आहे। कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन ते सरेआम गोलियूं हणी शहीद ऐं ज़ख़्मी कयो वियो। एहतजाज कंदड़ मथां पुलिस गर्दी करे कानून जी लताड़ कई वई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। वकला बिरादरी एहतजाज कंदे घुर कई त शहीद इरफान लगारी जी लाश फौरी तौर ते संदसि वारसनि जे हवाले कई वञे ऐं इन जी FIR कातिलनि ते कटी वञे ऐं जेके सियासी कारकुन गिरफ़्तार आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। हुन वधीक चयो त कल जेको एहतजाज में मोरो बाईपास ते कारपोरेट फार्मिंग के खिलाफ़ एहतजाज में जेको असांजो इरफान लगारी ज़ख़्मी थियल हुयो, शदीद ज़ख़्मी हुयो, उनखे हैदराबाद सिविल अस्पताल में दाख़िल किया वियो हुयो ऐं उहो वीचारो ज़ख़्मनि जा सूर न सांदे सिंध जे अज़ीम इन जदोजहद में शहीद थी वियो ऐं पुलिस उनजे लाश के अस्पताल मां ज़बरदस्ती बेहरमती करे खणी हली वई आहे ऐं उतां उनजे वारसनि खे खणी हली वई आहे। उन सां गॾोगॾु असांजे वकीलनि खे खणी वई आहे ऐं जेके सियासी कारकुन आहिनि उन्हनि खे खणी वई आहे। असां उन्हनि जी मज़म्मत कयूं था पिया ऐं इंडस लॉयर फोरम तरफ़ां, इंडस लॉयर पैनल ऐं डिस्ट्रिक्ट बार घोटकी तरफ़ां असां इन जो मुतालबो था कयूं पिया त इन सॼे जे पोयां घरू वज़ीर आहे सिंध जो ज़िया लंजार, उनखे फिलफोर हटायो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में हीउ जेको क्रोध आहे इहो तमामु घणो वधी वेंदो। अरबून तुर्काननि खां वेंदे चंगेज़ हलाकू चंगेज़ी दौर में लाश कढी करे उन्हनि खे साड़ियो वेंदो, मीनार ठाहे करे सिरियूं लाहे मीनार ठाहिया वेंदा। अॼु जी पीपल्स पार्टी गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ गॾियल तौर ते सिंध में जेके हालतूं पैदा कयूं वियूं आहिनि उहो ई तर्ज़ अमल आहे जेको चंगेज़ जे दौर में हुयो त सिंधी माण्हू दरियात जी मालिकी जे लाइ कैनालनि जे ख़िलाफ़ पुरअमन जदोजहद करनि था पिया त ही हुकुमरान ज़िया लंजार जी सूरत में, सरदार शाह जी सूरत में, मुराद अली शाह जी सूरत में, ज़रदारी जी सूरत में सिंधी माण्हुनि खे रोडनि ते पुरअमन एहतजाज कंदड़ माण्हुनि खे क़तल करे उन्हनि जा लाश खणी करे गुम कया वञनि था। लाश बि अॼु जे दौर में तव्हां ॾिसो था लाश अगवा थिए थो पियो, ज़िंदा माण्हू त अगवा थियो आहे पर असांजी सिंध में हाणे लाश अगवा थियनि था। शहीद इरफान लगारी जेको भाउ जो मर्डर थियो ऐं हू जेको ज़ख़्मी हुयो कल हू शहीद थी वियो, उन खे पुलिस ऐं हिकिड़ा इदारा खंबे करे उन लाश खे गुम करे छॾियो अथऊं ऐं उन्हनि सां गॾु असांजी वकील बिरादरी हुई ऐं वकील बिरादरी ते लाठी चार्ज कई आहे पुलिस ऐं वकीलनि खे गुम कयो वियो आहे। असां सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।